अल्हम्दुलिल्लाह ईद कुर्बान जी आमद है ऐं ईद कुर्बान ते एक वॾी तादाद आशिकान रसूल जी सुन्नत इब्राहिमी अदा कंदी है। माशा अल्लाह अल्लाह पाक जी राह में पंहिंजी कुर्बानियूं ॾींदी आहे, जानवर कुर्बान कंदी आहे। अल्हम्दुलिल्लाह दावत इस्लामी जे तहत भी इज्तिमाई कुर्बानी जो सिलसिलो थींदो आहे। त अव्हां भी दावत इस्लामी जे प्लेटफॉर्म तां इज्तिमाई कुर्बानी में हिस्सो वठो। मुख़्तलिफ़ शहरनि जा मुख़्तलिफ़ रेट भी आहिनि। अव्हां इन्हनि नंबरनि ते राब्तो करे इज्तिमाई कुर्बानी में हिस्सो वठी सघो था ऐं पंहिंजी दावत इस्लामी के भी याद रखिजो। दावत इस्लामी के पंहिंजी कुर्बानी जी खल ॾेई करे दीन जी ख़िदमत में हिस्सो वधायो। दावत इस्लामी दुनिया भर में दीन जी ख़िदमत करे रही है। अल्हम्दुलिल्लाह सुन्नतन जी ख़िदमत करे रही है। मदनी काफ़िला सफ़र करे रहा आहिनि। जामियतुल मदीना, मदरसतुल मदीना, मदनी चैनल, सोशल मीडिया, ॿिया भी खोड़ सारा डिपार्टमेंट आहिनि जंहिंजे ज़रिए दावत इस्लामी दीन जी ख़िदमत करे रही है। अव्हां भी पंहिंजी कुर्बानी जूं खलूं पंहिंजे क़रीबी फैज़ान मदीना में जमा कराइण जी या जेका स्टॉल असांजा लॻंदा ईद जे ॾींहंनि में हुते जमा कराइजो। मज़ीद मालूमात जे लाइ इन्हनि नंबरनि ते राब्तो करे या ही लिंक भी इंशाअल्लाह पेश कई वञे थी। हिन लिंक ते पंहिंजी एड्रेस सबमिट करे पंहिंजी कुर्बानी जी खल दावत इस्लामी के पेश कयो। सिंधी सोशल मीडिया पेज के लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।